नाज़रीन, सीपेक लाइ स्पेशल प्रोटेक्शन यूनिट सिंध पुलिस में मुक़रर एहलकारनि बरतरफ़ी ख़िलाफ़ कराची में प्रेस क्लब आॾो एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते एहतिजाज कंदड़नि आवाज़ टीवी जे रिपोर्टर नजीब नायत सां कहिड़ा वीचार वंडिया आहिनि, अचो त ॾिसूं। सीपेक जॾहिं नओं शुरू थियो त उते को बि डिस्ट्रिक्ट पुलिस वारा वञण जे लाइ तयारु न हुआ। उते असांजा जवान अकेले उन्हनि ड्यूटी कई ऐं सीपेक मज़बूत कयो। जॾहिं सीपेक पंहिंजे पेरनि ते बीठो त असांखे उन्हनि माना ॿाहिरि कढे छॾियो। असां वज़ीर आला सिंध सां ऐं उन खां पोइ पाकिस्तान पीपल्स पार्टी जे चेयरमैन मोहतरम बिलावल भुट्टो ज़रदार खे अपील था कयूं कि असांखे जल्द बहाल कयो वञे ताकि असां पंहिंजे बच्चनि जी रोज़ी करे सघूं। जॾहिं सीपेक जो कमु शुरू थियो उन में पहिरियां 2 साल असांखे कॉन्ट्रैक्ट रखियो वियो 24,000 प्लस ते। उन टाइम एडी ख्वाजा साहब IG सिंध हो। 3 साल खां पोइ असांखे रेगुलर कयो वियो। उनखे बावजूद असांखे जबरी असांखे डीएक्टिवेट कयो वियो ऐं इन दौरान असांजा 10 खां 11 दोस्त शहीद थी चुका आहिनि। 1552 फैमिली न पर 52 ख़ानदाननि जो इंडिविजुअल न ख़ानदाननि जे ज़िंदगी जो सुवाल आहे। असां सिंध गवर्नमेंट सां मुतालबो था कयूं, वज़ीर आज़म साहब सां ऐं सदर पाकिस्तान सां ऐं चीफ ऑफ आर्मी स्टाफ सां असां मुतालबो था कयूं त महिरबानी कयो। असां एक्स आर्मी जा जवान आहियूं, असां सां नाजाइज़ी थी आहे। असां 5 साल पुलिस खाते में नौकरी कराए ऐं उन खां बाद में कोर्ट जे थ्रू असांखे माना हिकिड़ी ॿिटी पॉलिसी तहत असांखे नौकरी तो बरतरफ़ करायो वियो आहे।